ठीक है, मेहरबानी ख़ालिद हुसैन आगाह कयो। नासिर इन हवाले सां मां आगाह नासिर पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान की गिरफ़्तारी खां पोइ कराची में पीटीआई जे मशल कारकुननि पारां मुज़ाहरा जारी आहिनि। इन हवाले सां कराची में वीडियो लिंक ते मौजूद है इमदाद सुमरा। जी इमदाद, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼु पीटीआई जे चेयरमैन जी इमरान ख़ान की गिरफ़्तारी खां पोइ हिन वक़्तु कराची जी सूरत हाल अवां खे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु कराची जे शायरा फैसल ते जेको आहे पीटीआई कारकुननि तोड़े अॻवाननि उते एहतजाज करे रोड बंदि करे छॾियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उते पिणु पहुची वई आहे। हिन वक़्तु पीटीआई जा कारकुन जेके आहिनि उहे शायरा फैसल जे ॿिन्ही ट्रैकनि ते जेको आहे सो धरणो हणी वेही रहिया आहिनि। जिन त पीटीआई कारकुननि जी अॻवाननि जो इहो चवणु आहे त इमरान ख़ान खे बिला जवाज़ गिरफ़्तार कयो आहे, जे ख़िलाफ़ जेको आहे असां हिते एहतजाज करे रहिया आहियूं। जिन त पीटीआई जे कारकुन पारां शायरा फैसल बंदि करण खां पोइ ट्रैफ़िक जेका आहे उहा बदतरीन जाम थी वई आहे। जिन त पीटीआई कारकुन ऐं जेकी ट्रैफ़िक बदतरीन जाम थियण खां पोइ मुसाफ़िरनि ऐं पीटीआई कारकुननि में पिणु झड़पूं थियूं आहिनि, चिकताण थी आहे। पीटीआई कारकुननि जेको आहे कुझु मुसाफ़िरनि खां पिणु मोबाइलूं फसियूं आहिनि, जंहिंखां पोइ चिकताण वधी वई आहे। पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उते पिणु पहुतल आहे। हिन वक़्तु पुलिस जेका आहे पीटीआई जे अॻवाननि सां पिणु ॻाल्हियूं करे रहिया, लेकिन पीटीआई अॻवाननि ऐं पुलिस में ॻाल्हियूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु नाकाम थी चुकियूं आहिनि। जिन त पीटीआई पारां जेको आहे हिन वक़्तु पूरी कराची में जेको कराची डिवीज़न में एहतजाज जो सर ॾेई छॾियो आहे। जिन त पीटीआई अॻवाननि जेको आहे कराची जे वापारी तबिके तोड़े ट्रांसपोर्टनि खे अपील कई आहे त अॼु कराची में जेको आहे सो इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ जेको आहे कारोबार बंदि कयो वञे ऐं ट्रांसपोर्ट जेका आहे उहा पिणु बंदि कई वञे। हिन वक़्तु कराची जे केतिरनि ई इलाइक़नि में रेंजर्स तोड़े पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहा गश्त करे रही आहे। जिन त पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे काफ़ी हंधनि ते जेको आहे सो उते गश्त करे रही आहे। अहम शाइरान ते पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री जेका उते पिणु मौजूदु आहे। कंहिं अणधुर वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे उते गश्त करे रही आहे। लेकिन ताज़ी सूरत हाल अवां खे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु शायरा फैसल जेको आहे उहो हिन वक़्तु बंदि कयल आहे। जिन त ट्रैफ़िक पुलिस पारां जेको आहे शायरा फैसल तरफ़ जेको आहे सो अवाम खे इहो जेको आहे सो हिदायत कई आहे त शायरा फैसल तरफ़ जेको आहे को बि ट्रैफ़िक जेका आहे उधर न मोड़ियो वञे। जिन हिन वक़्तु ट्रैफ़िक पारां जेको आहे सो इहो पैगाम ॾिनो वियो आहे त शायरा फैसल तरफ़ शायरा बंदि हुजण सबबु उन्हनि खे महमूदाबाद ऐं ॿियनि तरफ़नि खां जेको आहे सो मोड़ियो वियो आहे। लेकिन हिन वक़्तु शायरा फैसल वारो जेको इलाइक़ो आहे हिन वक़्तु उहो बंदि आहे। काफ़ी हंधनि ते जेको आहे सो हिन वक़्तु पीटीआई जा कारकुन जेके आहिनि इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ रोड ते निकिरी आया आहिनि।